जो धणी अवल अलाहुलीम आलालम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल उन्हनि खे जिनी सुख नाहे को चारण से चइजन जिनी सुख नाहे को चारण से चइजन रुञ राह पुछन कुल्हनि मथे कीनरा सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जितरांदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असां गॾु ॾिसंदा हुजे पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे असां जूं अधियूं हुजनि भेनरूं हुजनि जा असांजा भाइर हुजनि जा नंढड़ा बालकड़ा हुजनि जेके बि असां गॾु ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे वरी वरी राम राधा प्रोग्राम में भलीकार हुजे ऐं उन सां गॾोगॾु हीअ जेके ॾींहं हलंदा हुजनि दीवाली ॾियारी जा ॾींहं हलंदा हुजनि पोइ हिकिड़े ॾींहुं जेको हुजे उहा घर जी सफ़ाई पोइ ॿिए ॾींहुं लक्ष्मी जे लाइ कयो वेंदो हुजे ऐं टियों ॾींहुं वरी जेको हुजे हींअर लायूं ठाहिण ऐं हीअ जेका मुंद हुजे हिन में तमामु घणियूं लायूं ठाहिण घर में कमकार करणु सो इहा जेका दीवाली ॾियारी जी जेका तयारी आहे त सभिनी जेके असांजा सिंध में रहंदड़ माण्हू हुजनि उन्हनि सभिनी खे इहे मुबारकूं हुजनि त असां जेके इहे ॾींहं हुजनि मौसमी ॾींहं जेके हुजनि ख़ुशहालीअ जी जेका ॻाल्हि हुजे वापार जी वणज वापार जी जेका ॻाल्हि हुजे सो हिन ॾियारीअ जूं अवां सभिनी खे शुभकामनाऊं हुजनि ऐं जेके जेके असांजा भाइर हुजनि हिंदू भाइर सभु उन्हनि खे मुबारकूं हुजनि सो उन्हनि जे घर में हींअर ॾाढियूं लायूं तयारु थींदियूं हुजनि क़िस्मे क़िस्मे जूं लायूं तयारु थींदियूं हुजनि राति जो वॾा चरागान थींदा हुजनि सो इहे जेके मुंद जे मटण जी ख़ुशी जेका हुजे हिन मुंद में ॾिसो त इहे पोइ चांवरनि जी लाई अची हींअर चांवर लहंदा हुजनि चांवरनि जी लाई अची वञे बादाम जी लाई पोइ तिरनि जी लाई इहे सभु लायूं अची वेंदियूं हुजनि पोइ अॻे जेके वॾड़ा हुजनि सम्झंदा हुजो कि हिकु हीअं रंगियल हिकिड़ो गुलदस्तो थींदो हुजे सो इहो कारोबार जी हिकिड़े उन वक़्त जा इहे कारोबार हुजनि उन वक़्त जे माण्हुनि जे मिठे जो इहो इंतज़ाम हुजे हाणे त पोइ केतिरियूं मिठाइयूं पोइ रसगुल्ला पोइ लॾूं पोइ इहे सभु कुझु अची विया हुजनि उन वक़्तु जेके पंहिंजे हथ सां सयूं अॼु बि घर में न्याणियूं असांजूं भेनरूं इहे घर में वेही लाई ठाहींदियूं हुजे चवंदियूं वॾो मुश्किल कमु हुजे हिन जी चास खे ओड़ो रखणु इहो ॾाढो मुश्किल कमु हुजे जीअं हा मिठाई ठाहियूं मुस्ती ठहे ॻुड़ ठहे ईअं वरी आहे लाई बि ईअं ठहंदी हुजे पोइ जेको हुजे सॼो कमु मशीन ते थी वियो हुजे हाणे बस मशीन में विझंदा हुजो रामण बेड़ो तयार थी पवंदो हुजे हाणे मशीन जो कमु हुजे पोइ तो जहिड़ियूं 10 न तयार थींदियूं हा मशीन ते चढ़िया हींअर मशीन में बस हीअं विझंदा हुजो पाणे सभु शयूं चास कीअं मशीन में चास कीअं मशीन में चास वरी पोइ थींदी हुजे अकुल हुजे तोखे बि कोन दुनिया में उहे हिकिड़ियूं ॾाहियूं ॿियूं हेड़ियूं मथे में जो लॻनि त माण्हू पोइ माना न हिन साल चङो न अॻे रोड खोटण लाइ माण्हू हुजनि हाणे रोड बि मशीन खोटे हाणे लाई मशीन ठाहींदियूं हुजनि उहे हाणे मशीन वॾो जदीद दौर हुजे निभाग जी पुछड़ी ईअं चवंदी हुजी न तोखे ठाहिणी न हुजे ॾिठो हुजे बसि ईअं चवंदी हुजे त हाणे मुंहिंजा हथ इहे छो इन्हनि मां हथ हिकिड़ो बोड़ींदो ठाहिणींदो हुजे तुंहिंजे नक जहिड़ो हा मुंहिंजे नक जहिड़ो ऐं पाण जहिड़ो छा ठाहिणींदो हुजे गुॾड़ी हा गुॾड़ी ठहंदी हुजे हे गुॾड़ी जिनड़ियूं ठहंदियूं हुजनि गुॾड़ियूं त कोर ठहंदियूं हुजनि सो हीअ मुंद जेका हुजे लाई ऐं हीअ ॾिसो उन वक़्त जो वणज वापार करे इहे शयूं ठाहे पोइ ॿिए हंधि खणी वेंदा हुजनि पोइ इहे ॿेड़ाइतनि सां गॾिजी वेंदा हुजनि वणज वापार जे लाइ पोइ ॿियूं शयूं पोइ इन सां गॾु कपिड़ो पोइ इहो ॿियूं शयूं इहो मोहन जे दड़े खां वठी हीअं जेको इहो सिस्टम हले हा नंढे नंढे कारोबार खे जेको हुजे वधाईंदा वेंदा हुजनि पोइ ॾिसंदा हुजो त किथे वञी पहुचंदा हुजनि पोइ फैक्ट्रियूं बि तयारु थी वेंदियूं हुजनि वॾा जेके हुजनि दुकान बि तयारु थी वेंदा हुजनि माना वॾा जेके हुजनि तरक़ूं थी वेंदियूं हुजनि हितां जा माण्हू इन करे अॼु बि दुनिया में कामयाब हुजनि उहे कारोबार जे करे त इहे नंढे नंढे कारोबार खां वॾा कारोबार कंदा हुजनि ऐं अॼुकल्ह वरी माण्हुनि खे चवंदा हुजूं
के नंढड़ी से खां शुरुआत कंदा हुजो इन में मालिक साईं बरकत विझंदो हुजे इहो वधी वधी अॻिते वञी तरक़ी ॾींदो हुजे त वरी इन में माण्हू शर्म कंदा हुजनि सो इन में माण्हू खे शर्म न करणु खपंदो हुजे नंढे कारोबार मां ई माण्हू जेको हुजे वॾो कारोबारी थींदो हुजे सो उन वक़्तु कपिड़ो बि सिंध जे माण्हुनि ठाहियो हुजे कपिड़ो बि दुनिया में हू खणी वेंदा हुजनि कहिड़ियूं शयुनि जा वणज वापार कंदा हुजनि पोइ जॾहिं ॿेड़ा हितां वेंदा हुजनि त पोइ उते जेको इहो सामूंडी हुजे सुर जेको हुजे भिटाई लिखियो हुजे सो तव्हांखे त ख़बर हुजे त हीअ ॾियारीअ जा ॾींहं भिटाई साईं उन सां मनसूब करे जो ॾिठी ॾियारी हाय हाय ॾिठी ॾियारी त पोइ सिड़ संभाइजी विया ऐं सिड़ जॾहिं संभाइजा हुजनि त सिड़ में विझो वर वंज के रोए वणजारी हाणे चए न भाउ वञण वारो हुजे कारोबार माण्हू करे पर इहा मुदत अहिड़ी भली हुजे रोए वीचारी मारींदई मारी सूर पिरियुनि जा सो पिरिय संदे इहे सूर पिरियुनि जा जेके हुजनि इहे त मारींदा ज़रूरु हुजनि पर सिंध उन वक़्तु एॾी ख़ुशहाल हुजे अॼु असांजी सिंध खे ॼण को नज़र लॻी वई हुजे त सभु कुझु हूंदे असांजा माण्हू तालीम खां पुठि में कारोबार में पुठिते फसल केतिरा बि हुजनि उन में पुठिते सो नसन पतन खां जेको हुजे पाण खे बचाईंदा हुजो नंढा नंढा कारोबार कंदा हुजो नंढा नंढा फसल पोखींदा हुजो जिन्हनि मां अव्हांखे जेको हुजे नाणो मिलंदो हुजे अव्हां तरक़ी जी तरफ़ वेंदा हुजो त पंहिंजी तालीम खे पंहिंजे हुनर खे पंहिंजी तरबियत खे जेको हुजे अॻिते वधाईंदा हुजो इन करे उन वक़्तु इहो समुंड जे ज़रिए ॿेड़नि ते केतिरा महीना खणी वेंदा हुजनि ऐं कारोबार वणज वापार करे वरी मोटंदा हुजनि त इहो ओसीड़ो थींदो हुजे पोइ हीअ ॾींहं हिते त वरी औरतूं गीच ॻाईंदियूं हुजनि हीअ मुंद मोटी आईड़े राणल राणल मिलण जुलण जी छो त हींअर हारी ॾिसो हर खेड़ ऐं ज़मीन जी जेका खेड़ थींदी हुजे इहा बि ख़ुशहालीअ जी निशानी हुजे फसल पोखबा हुजनि अनाज पोखबो हुजे वरी अनाज लहंदो हुजे इहा कहिड़ी न ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे हींअर ॾिसो त इहे तिरल आहिनि पोइ चांवर थींदा हुजनि केतिरा ई अनेक फसल असां वटि थींदा हुजनि भाॼियूं थींदियूं हुजनि मेवातूं थींदियूं हुजनि सिंधूअ मां या मच्छी असांखे मिलंदी हुजे पलो मिलंदो हुजे त छा सम्झ इहा ख़ुशहाल सिंध सो इन जे करे हीअ जेके ॾींहं हुजनि इहे इन जे करे त्योहार मल्हाइबा हुजनि उन वक़्त खां वठी हिन महिल ताईं पोइ हुनखे दिवाली चऊं ॾियारी चऊं इहे रंग ऐं इहे लाइन जा क़िस्म इहे तॾहिं ठहंदा पर हाणे प्रोग्राम जे शुरूआत में वरी अॼु हलंदा हुजूं सो अॼु आचर जो ॾींहुं बि हुजे मेहरान टीवी स्टूडियो में जेके कलाम ठहिया हुजनि ॾाढा सुहिणा ठहिया हुजनि इहो अव्हांजे नज़र कंदा हुजूं पर उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे अव्हां हुनखे सब्सक्राइब करे लाइक बि कंदा हुजो हुनखे शेयर बि कंदा हुजो हुनखे बेल आइकन बि कंदा हुजो हुन में जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी लाॾा लोक गीत या राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम इहो अव्हां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते हुन सां गॾोगॾु फेसबुक ते पेज हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट उते हींअर प्रोग्राम टीवी सां गॾोगॾु फेसबुक ते बि लाइव हुजे पर उन सां गॾोगॾु खोड़ नंढियूं नंढियूं शयूं जेके हुजनि अव्हां जूं पसंदि उहे हिते पयूं हुजनि ऐं उन खां अलावा टीवी ते बि असांजो नंबर हलंदो हुजे उन नंबर ते फोन कॉल कंदा हुजो रामू ऐं राधा अव्हां सभिनी जे फोन जे इंतज़ार में हर छंछरु सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं हे उभे पैर बीठा हुजनि सो हाणे वठी हलंदा वञूं अव्हांखे महदी साईं जे काफ़ी ॾांहुं छेरिया वाला मेरा साईं गल लावी छोड़ न जावी सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया सही जो बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआ रहन सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वणजारो ओरे हिकु दफ़ो ॿीहर राम राधा प्रोग्राम में अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे
सो अवां बि सभु जिते जिते हुजो हे ॾिसो ॾीए जी लाट जेका हुजे या ॿरंदी हुजे असांखे पाण सां इहो खयों वठंदा हुजे त इहा लाट हमेशह जेका हुजे या ॿरणु खपंदी हुजे। बारे खिसे में रखी सा लाट हुजे या ॾीए जी लाट अलाए हुजे पोइ ॿरंदी हुजे छा कंदो हुजी। हो चवंदा हुजनि पोइ हिन ते सायरनि बि लिखियो हुजे त राति जो ॿर चरिया ॾींहं जो छो ॿरी। सो ॾींहं जी लाट जेका हुजे इनखे इल्म सां मनसूब करे छॾींदा हुजो, हुनर सां करे छॾींदा हुजो, पंहिंजे ज़िंदगीअ जी जुस्तजू सां करे छॾींदा हुजो। हीअ उहा लाट हुजे जेका लाट में बाट थींदी हुजे ऐं माण्हू अॻु भरो थींदो हुजे मुख़्तलिफ़ मैदाननि में, मुख़्तलिफ़ कमनि में, मुख़्तलिफ़ शयुनि में। ऐं पोइ कारोबार वणझार जेको बि तव्हां कमु करियो पंहिंजी ज़िंदगी खे जेको हुजे अंधेरनि में न विझंदा हुजो, ॾींहं खे रोशन कंदा हुजो। ॾींहं जी रोशनी जेका हुजे जॾहिं ॾीओ ॿरंदो हुजे तॾहिं ऊंधाए मां कड़ी त रोशनी थी वेंदी हुजे। तो पंहिंजी ज़िंदगीअ जो जेको ॾीओ हुजे उनखे हमेशह रोशन रखंदा हुजो, पंहिंजी ज़िंदगीअ खे रोशन बणाईंदा हुजो, पंहिंजे मुस्तक़बिल खे रोशन बणाईंदा हुजो ॾींहं जी लाट जीअं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां? बाबा नवाब शाह शहर खां अरबाब भट्टी। छा हुजे फ़कीर ठीकु हुजो, चङा भला तबियतूं ॿार? फ़कीर साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह, कीअं तबियत? ख़ुशि आहियो फ़कीरानी? ख़ुशि आहे, सभु ख़ैर आहे। बसि फ़कीर हाणे सदाईं हिकिड़े ई हाल में आहे, बाक़ी फ़कीर जे साम्हूं हुजे ऐं मुंद मौसम मटिजी वई हुजे। आबाद करे अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। इंतज़ार हुयो प्रोग्राम जो, सो माशाअल्लाह प्रोग्राम तव्हांजो ऑन एयर थी वियो आहे, असां ॾिसूं पिया, तमामु बहितरीन। वाह 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 वाह। तो कीअं हिकिड़ो अर्ज़ु बि खणी आया आहियूं बाबा जी। सुबुह सुबुह जे पहर में असांखे कोई मोहतरमा आबिदा परवीन जो बि गानो ॿुधाए छॾींदा, वॾी महिरबानी थींदी। ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। सभिनि खे सलाम, सभिनि खे सलाम। लख कुर्बावा, साल जितो जो ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सुबुह सां मूं वरी चयो त अॼु को सुबुह सां हीअ ॻाईंदी हुजे, को आलाप कंदी हुजे, हिन मुंद ऐं मौसम जा के लाॾा ॻाईंदी हुजे त हार न हर संभाया हुजनि ऐं मुहाणा जेके उहे वेंदा हुजनि, हिनखे थी पियो हुजे जहिड़ो ॾाठ में सूर। हाणे छा नालो हारी जेको हुजे हर संभाईंदा हुजनि त लाॾो गाऊं। हलो सलामकुम। वालेकुम सलाम। केरु कहिड़े शहर खां? भाई फ़कीर लखानो संजयाणी पाटवे का। फ़कीर लखाना, फ़कीर ख़ुशि चाक, चङो भलो तबियतूं ॿार? या अल्हम्दुलिल्लाह सब खैर, सब का पा रहे था साथ में तो बाहर में के दिवाली जो मुबारकों वाधायूं ॾियूं था। वॾी महिरबानी। काका ॿियो खैर हुजे, बचड़ा ॿार सभु ख़ुशि वेठा हुजनि? सब ख़ुशि बचड़ा फिरिया वेठा तो दारी पोटड़ो बि खोल पुरे पियो, पोटड़ी बि पुरे पई। हा मूंखे त ॻाल्हायूं कोन था ॾियनि के अॼु आचारनि छंछर असांजो दुनिया फोन में 2 कलाक। बसि पोइ इहो ॻाल्हि हाणे बालक बि इहा सुठी ॻाल्हि हुजे, गॾु वेही प्रोग्राम खे ॾिसंदा हुजनि, कचहरी ॿुधंदा हुजनि ऐं इहे ॻाल्हियूं बि कंदा जो घर में पोइ इहो लाई बि खाए भला को ॿार हिन मुंद में। लाई बसि हाणे खाजा वाजा अचण वारा आहिनि, लाई त खाईंदा आहियूं खाजा, हिननि खे घणा खाजा खाइण। हा भला तव्हां पंहिंजे मुंद में या लाई कहिड़ी कहिड़ी खाधी, कहिड़ी भली लाई हुजे? पंहिंजी हथ जी ठहियल आहे न, हिते असांजो ॾोकिलियूं ठाहिनि थियूं, सुठियूं थियूं ठाहिनि, ॾेढ ॿ टकाए चास ठाहे पोइ हुन में जनता पोइ वरी उहा सियारे में थोरो थोरो खाए, सुठी आहे ॾाढी अथई। हा वाह लाई पंहिंजूं शयूं ऐं पंहिंजूं इहे निज पिज जेके शयूं हुजनि पाण ठाहे खाइजो हुजे। माण्हू चवंदा भई घर जा खाधा भला हुजनि, होटल ते भले अवां सोन खाई ईंदा हुजो। हा त अॼु हिकिड़ो त ॿुधाइजो तव्हां ढोल फ़कीर, हाणे मुंहिंजे पोटड़े खां APC ॿुधो साईं। हा हा ॾींदा हुजो त पोइ ढोल त तव्हांखे ज़रूरु ॿुधाए, फोन ॾींदा हुजो त राधली बि हुननि जे इंतज़ार में बीठी हुजे। हलो हेलो ख़ुशि चाक, चङी भली लॻी पई हुजी रोज़ीना? खैर लॻो पियो हुजे, उनजो भाउ हुजे। उनजो भाउ हुजे? हा। पोइ रोज़ीना किथे हुजे? ॿिन्हिनि जो आवाज़ हिकु जहिड़ो हुजे। वेठी आहे हाणे ॻाल्हाईंदी। वेठी हुजे, ॿियो खैर हुजे, ख़ुशि हुजो? हा हा ABC ॿुधाईंदुसि।
वाह वाह बाबा ॾाढो सुठो ऐं माशाल्लाह ईअं ई पढ़ंदा हुजो। हा जी जी हा राधुला सां ॻाल्हाईंदी हुजे रोज़ीना सां। हेलो हा रोज़ीना ख़ुशि हुजी चाक लॻी पई हुजी। हाँ तुम ठीक हो जी? हाँ वो खुश बैठी हो जा तुझी अम्मा वो खुश बैठी हो जी। हाँ नेरन कही हो जी। हाँ चा खाधो हो जी अॼु? हाँ छा पचायो हुजेव सुबुह सां छा पचायो हुजेव नेरन कहिड़ी कई हुजेव हिन खां आवाज़ कोन निकिरंदो हुजे मुंहं खां। हा हाँ सही हुजे सभिनी खे सलाम बाबा। अम्मा खे बि सलाम ॾींदी हुजी वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजनि मोहबत हुजनि तव्हां सभिनीनि जूं मोहबतूं हुजनि। वॾी महिरबानी हुजे। हाणे इहो आवाज़ बि हिनखे कोन ॿुधण में ईंदा हुजनि ऐं सिस्टम हलाइण न ईंदो छा हुजे बाक़ी आवाज़ खे छा कंदी जेको लाउड लॻाईंदी हुजे वात में लाउड हुजे बाक़ी छा हुजे हो न ॻाल्हि चई हुजे उहा। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुझे हाफ़िज़ परवेज़ अली तीवणो सखी दातार खां भली करे आयो हुजे। हाँ रमन बाबा खुश आयो अदी राधा खुश आहे पूरी टीम खुश आहे। खैर खैर दुआऊं लॻी पई हुजनि अदा तव्हां कीअं हुजो ठीकु लॻा पिया हुजो? अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेण अवांजूं दुआऊं आहिनि असां दुआ कयूं रब पाक अव्हांखे अव्हांजी टीम खे जेके ॾिसी रहिया आहिनि सोनू चैनल बहिराण टीवी सभिनि खे खुशहाल खे हमेशह मस्तु रहंदा रहनि। वाह 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 फ़कीर ॿियो ख़ैर हुजे सखीअ जी मुंद मौसम कीअं हुजे अदा ठीकु हुजे घर जा भाती सभु ठीकु हुजनि? बिल्कुलु आदा बाबा खे सलाम चए पियो सखी जा अंदाज़ मौसम तमामु लाजवाब राति बि ठरे पई माशाअल्लाह ऐं मौसम भली थी रहिया आहिनि। वाह 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 हिन मौसम में पंहिंजो बचाव बि कंदा हुजो ऐं सभिनि खे सलाम बि ॾींदा हुजो लख कुर्ब जा फ़कीर साईं लख कुर्ब। सो हिन मुंद में आबा आयो जिते हारी नारी हिकमत कनि रोशनियूं पाणी सभु पर उते वरी हींअर हैदराबाद शहर में जेको हुजे डेंगी वधि खां वधि हुजे इहे मच्छर वधि खां वधि हुजे त हिन खां बचाव कंदा हुजो तमामु घणा मरीज़ हुजनि ऐं रुगो हर पासे दांह हुजे त हर ॿियो माण्हू न बुखार में वठिजी वेंदो हुजे ऐं सफ़ा बुखार हीअं करे छॾे उन मां पोइ चवंदा भाई हिनखे डेंगी थी वियो हुजे। सो पंहिंजा जेके ॿूटा हुजनि पाणी जेको इहो गदिलो पाणी बीठो हुजे उनखे ईअं बीहण न ॾींदा हुजो ख़ाली थांवनि में पाणी न रखंदा हुजो ढके रखंदा हुजो घर में थोरो दूंहों कंदा हुजो। हाणे त घटियुनि में थोरो घणो दूंहों थिए त थोरो दर खोलींदा हुजो त इहो दूंहों जेको हुजे मच्छरनि खे भॼाए छॾे। लाज़मी हुजे इहो लाज़मी हींअर लॻो डेंगी जिते ॾिसो डेंगी लॻो पियो हुजे। हा हा सो असांखे भई इहो शुक्र हुजे त राधुल वेठी हुजे अहिड़ो मथो हणे वात हणे जो मच्छर ई न ईंदा हुजनि। इहो बि शुक्र हुजे न त चरे डेंगीअ खां केरु बचाईंदो हुजे। न बसि ईअं सम्झ हू बि चवंदा हुजनि घर में अॻे ई डेंगी हुजेसि। हा त हिते वरी कहिड़ो वेंदा हुजूं। हा पोइ हू चवनि घर में हूअं ई वेठी हुजे हाणे एॾा असांजो माना जेको हुजे हरो भरो माना जेको हुजे न मुंहिंजे मगज खे फेराईंदो हुजे फेराईंदो इहा न काम कोशिश करी तूं कोशिश इहा कोशिश न हुजे मूं चयो त बाबा इहे मच्छर ॿिए हंधि शहर में ॾिसो त माण्हू मच्छरनि खां जेको हुजे मच्छरदानियूं हणंदा हुजनि अॼुकल्ह हेठूं पई हलऊं सन निकिता हुजनि इहे बि मले छॾींदा हुजो पाण खे हथनि खे पेरनि खे मुंहं खे ॿार बचे खे मले छॾो हीअं। मूंखे त हाणे इहा कोन हुजनि मोर राति हे विधी हुजे रंगीन जेका हुजे इहा तुंहिंजे त खीसे में ॿार हुई हीअं फण नांग कढो वेठो हुजे त मच्छरदानी कीअं वठंदो हुजे। नांग त न हुजे बाक़ी बलाड़ी घर में हुजे नोट ॾींदो हुजे नोटनि त पेर ॾींदी हुजे बसि रुगो बची हुजे पैसे ख़र्च करण खां। हा हा वॾो पंजाह जो खीर वठंदो हुजे उन खां 3 चकर चांहि ठाराईंदो हुजे अहिड़ो त हुजे पोइ छा हिकिड़े जरी जरी बुझी बुझी विझराईंदो हुजे चाह में।
हा ॿुधी ॿुधी विझराईंदो हुजे पाण ऐं पाण वरी जेको हेड़ो प्यालो मघो ठाहे पीअंदी हाणे झारो पाणी हुजे ॿियो छा हुजे कढ़ी तूं खीर वारी चाह पीआरींदो वरी हुजे साईं इहो मघो ठाहींदी हुजे वरी वेही रहंदी हुजे राधली चाह त पी वाह जो मोर लॻी हाणे हाणे राधली वेठी आहे चाह जो मघो ईअं खयो वेठी हुजे ॼण 100 एकड़ जी मालिक ऐं वरी तगारीअ जहिड़ो प्यालो बि त तूं तगारीअ ॾोकींदो जहिड़ो हुजीं। प्यालो बस माई तोसां हाणे मथे उथंदो हुजे मथे उथंदो हुजां उथ मथे छो ख़ैर हा मथे उथंदो हुजे वण ते चढ़णो हुजे छा मूंखे अलाए हर भरो हीअं वेही रहियो हुजी हल हर भर वेही रहियो हुजी जो मतिलबु वेहण भला को ॾोह हुजे छा बीहंदो हुजे त ख़बर पवंदी हुजे बीहंदो हुजां त घणे पोइ बीहां थो पोइ हलंदो हुजां असां तोखे जेको खपे सो वञी कंदो न पोइ हुजे वरी जो राधुल वेहंदी हुजे न त ड्रप फुटी वञण जो उथंदी हुजे बसि हेड़े थींदी हुजे त घणा हिनखे थोरो हाणे हिनखे थोरो साफ़ करे रखंदी हुजे त हिन में कायो बायो हणंदी हुजे हाणे त हिनखे राति जे रोशनियुनि में हिनखे वरी ॿारींदा हुजूं हिन में तेल ई न हुजे तेल वठी ईंदो 3 साल हुजे 3 साल हाणे त हिन में जेको तेल विझूं न हे सॼो मशीन पाण पी वेंदी हुजे न हिनखे तूं थोरो सही कंदी हुजे तेल बेल ॾींदी हुजींसि ऐं थोरो उघंदी हुजींसि त हथनि में सूर तूं चवंदो हुजी पाणीअ ते हलंदी हुजे ॿेली सभु पाणीअ ते बि कोन हलई न हिकिड़ो हिन में बि घासलेट पवंदो हुजे घासलेट हींअर त वरी इहो बि दौर न रहियो हुजे घासलेट हिकिड़ो शीशो वठी ईंदो पर हिनखे तूं वठि हिनखे त इहो कपिड़ो लटो हणंदी हुजेसि इहो कपिड़ो सफ़ा शीशो करे पाण जहिड़ो कंदी हुजे हा हेठो वरिती हुजे हाणे तूं धिकार तो हिनखे मां हीअं अखां कपिड़ो लॻायां वरंदे मूंखे 3 ॾींहं थींदा हुजनि हिन खमिड़े हीअं छंडींदा हुजूं फूकींदा हुजूं छा हुजे जेको असल कपिड़ो हणंदी हुजां ये रोशनी जे टंगींदो हुजे शाम जो हिन में हा ने हली साफ़ कंदी हुजे त छा थियो हुजे अरे हुते रख त शाम जो हिन में तेल विझंदी हुजां सोभा तव्हांजो कलाम ॾिसो हिनखे कम खां माना इहो टेड़ो तप थी वियो हुजे माना हाणे इन ते 100 जवाब ठाहींदी हुजे ॾींदी हुजे त हिनजी टंग भॻल हुजे हिनजो कंधु सही न हुजे कलाम ॾिसंदा हुजो ढोल फ़कीर जो आवाज़ हुजे सो इन कलाम खे ॾिसंदा हुजो हिनखे हणंदी हुजी त कपिड़ो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे सभिनी खे जिते जिते वेठा हुजो साल जित हुजो जुग जुग जीअंदा हुजो हिन मुंद में ख़ुशियूं कंदा हुजो ऐं हिन मुंद में जेको हुजे सो बालक जेके हुजनि रांदियूं ॾाढियूं खेॾंदा हुजनि कुॾंदा हुजनि ऐं सम्झो त रांदियुनि जी बि हीअ मुंद भली हुजे पोइ हिन में वंझ वटी खेॾंदा हुजनि हिन में कोॾी कोॾी खेॾंदा हुजनि हिन में मलाखड़ा थींदा हुजनि माना हे मुंद रुॻो इन लाइ बि न हुजे त वणिज वापार पर रांदि लाइ रांदियूं जेके हुजनि उहे सिहतमंदी जी निशानी हुजनि पोइ जिते ॻोठनि में वेठा हुजो वाण वस्ती जिते हुजो उते इहे रांदियूं खेॾंदा हुजो जंहिंमें बालक बि रांदि खेॾी सघंदा हुजनि पर इहो न सोचींदा हुजो त असां रांदि खेॾीसीं त हाणे कहिड़ो वञी असां वॾी टीम में शामिलु थींदा हुजूं या वरी असां पढ़ंदा हुजूं त कहिड़ो असां ड्यूटियूं कंदा हुजूं इहा सोच पाण मां कढंदा हुजो कम जे टाइम ते कमु कंदा हुजो रांदि जे टाइम ते रांदि आराम जे टाइम ते आराम कंदा हुजो पोइ सिहत भली रहंदी हुजे सिहत भली त पोइ दुनिया में उहो माण्हू कामयाबु हुजे हलो वालेकुम सलाम मुजादा कहिड़ो कहिड़े शहर खां अदा नूर अली चांग शाहपुर चाकर वारा ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे फर्स्ट क्लास बेहतरीन प्रोग्राम बेहतरीन तव्हांजी सजावट बेहतरीन तव्हांजूं ॻाल्हियूं कहिड़ी ॻाल्हि नूर अली कहिड़ी ॻाल्हि भली लॻी हुजे ॻाल्हियूं सही सभु तव्हांजूं ॻाल्हियूं माना इहा त हाथी खे दॿाया त 50 रुपए वारो खीर वठी ॾींदो 3 दफ़ा चाह पींदो त कावड़ बि न अबा
बाबा उहो कंदा हुजो जेको मींहं वसंदे कम अचे बाबा हरू भर को असली माण्हू खन वठी रखूं या हिकिड़े ॾींहं में खपाइणो हुजे बसि न बाबा फ्रिज लॻा पिया आहिनि उन में रखो न बाबा असां फ़क़ीरनि वटि केॾांहुं फिरजाए असां वटि कुदरती हवा हुन में कर मडल में रखे हवा ते रखूं खीर बसि सही हुजे शहर आहे तव्हांजे लाइ हिकिड़ो निकिड़ो हा मुंहिंजे लाइ जा पूरी टीम लाइ पूरी टीम लाइ नहीं पूरी टीम लाइ हाओ बा आख कबक से उस बज़म में आंसू न रुका हा हा एक कतरे ने मुझे खो दिया गया होकर आधा शेर मेरे पास पहुंचा आधा हवा के नजर हो गया अभी कल आओ तो फिर अगले हफ्ते पूरा शेर सुनूंगा वरी जेको हुजे ठाहे ठोके तयार करे पोइ वरी ॿुधाईंदा हुजो अधु ॿुधो हुजे अधु मुंहिंजो अधु सिग्नल जे वारे माना हवा जे आधार वियो हुजे अधु ॿुधो हुजे असो आधा शेर पहुचा आधा हवा की नजर अरे हो शेर कीअं पुॼंदो हुजे शेर पुॼे त पोइ हिते तूं बीहंदो ई न हुजे हल अॻियां बि शेर बीठो हुजे हा माने शेर बीठो हुजे हाणे पोइ हा ए माई लुमड़ियां तूं बि का न तूं पाण खे शेर समझी बाबू हे छा सम्झ बीठा हुजूं मां जो बि मैं सां मिलंदो हुजे बाक़ी शेर न हुजे हल हाणे तोखे जेको वणे सो चवंदे ॾारो डरींदी हा ॾारो हा, राधुल ॻाल्हाईंदी जे त ॾारो डरींदी हुजे डरींदी न हुजे राधुल ॾारो डरींदी हुजे तूं ढुक भरींदो हुजे रुगो डरींदी न हुजे पर फकींदी हुजे थकींदो हुजे हा, तूं ॾारो बुख सॼो ॾींहुं तोख हुजे लंघण वेठो हुजे लंघण वेठो हुजे कल्ह हिकिड़ो ॾिसां सोशल मीडिया में हा हाणे शुरू थी हुजे बसि हाणे ज़िंदगी जा ॿिया कम छुटा बसि रुगो माई ही कमु करे छॾियो छह दफ़ा राधुल जो आलू न कढंदो हुजे हाणे इहा आलू न हुजनि पर मूंखे बि हेसि थींदो हुजे त हाणे इहो माई तोखे बि माना जेको हुजे साड़ थींदो हुजे की इहो मां बि कंदो हुजां टे खारा थांवनि जा धोता हुजनि घर में सॼे में सफ़ाई करे छॾी हुजेसि हाणे माई आई हुजे रामला थकिजी पई हुजे हाणे को हुजे खारा थांवनि जा तूं धोईंदो हुजे बाक़ी जेको हुजे इहो लोलो थिफे ऐं हणंदी हुजांइ बसि पोइ या निभाग जी पुछड़ी सिधी सिधी माण्हू चवंदा लोलो तफे हणंदी हुजे हाणे बाक़ी छा हुजे लोला तफींदी जो लोलो बि को सिधो तफींदी जे पाण जहिड़ो बसि कहिड़ो हिते मूंखे जेको हुजे तो हे मिरियूं मसाला पोइ हे कुकड़ पोइ मच्छूं पोइ पला पोइ हे वठी हिते रखा हुजे रोज़ बसर रोज़ बटालू टमाटो हाणे अहिड़ो महांगो लॻो पियो हुजे शुकर जेको बि हुजे शुकर त हुजे पर पोइ बि माण्हू केॾी महिल वात खे चेहर ॾींदो हुजे वात खे चेहर तोर हाणे वात जो बि ज़ाइको वियो हुजे माई भली जेको हुजे पलो खाईंदी हुजे तब चवंदी हुजे सवादु कोन हुजे खाधो ई न हुजे त बाक़ी छा अलाए घणा साल थिया हुजनि भागा रगो पाण जेको हुजे हे पगड़ी ॿधंदो हुजे पोइ वेंदो हुजे दावतुनि में डरे हुतां ईंदो हुजे तूं सावा मिर्च खाई न त बि चवी हिन में उहो सवादु न हुजे मिर्च वरी राधुल न खाईंदी हुजे यार रामण मिर्च राधुल न खाईंदी हुजे जे तोखे पलो ॾियूं त रामला उहो पले में सवादु न हुजे जे हुजे न त पोइ हाणे हे चवंदी हुजे सवादु ई न हुजे मूं चयो हाणे उहो सवादु वारो सामान खाधो ई न हुजे त बाक़ी छा सो इन करे तुंहिंजे लाइ थूम बसर इहे भला हुजनि बसर हा थूम फकींदी हुजे तो जाए हे कम हुजनि बापू ॾे हुजां त इहो मच्छूं पोइ हे कुकड़ पोइ हे पुलाव पोइ तरह तरह जा खाधा खाईंदा हुजूं हिन मोए वटि आया हुजूं त रगो सखणी चाहे हुन में ॿेड़ो पाणी हुजे जो हे मच्छी खे विझ त उहा तरियल किथां निकिरंदी हुजे कॾहिं का सवली चाहे न प्यारी हुजे चाहे बि सवली न प्यारी हुजे हथ सड़ंदा हुजनि या ठाहींदी पाण हुजे तूं मूंखे हाणे जहिड़ो खीर हुजे हेतिरो हलो अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम बाबा केर कड़े सर का आजाद नरी चेक नंबर 50 का हल हिन मुंद में बाञा आजाद हुजी थध न आई हुजे आजाद नहीं थध ना हुंदो हां ॿियो खैर हुजे होटल सही हलंदो हुजे
वाह 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 सभिनि खे सलाम राणा सभिनि खे सलाम वॾी महिरबानी। सो हाणे वरी हलंदा हुजो भले कलाम ॾांहुं कलाम खां पोइ वरी ख़बरूं बि हुजनि उहे बि लाज़मी हुजनि पर हाणे कलाम वरी अहिड़ो भलो हुजे अॼु वरी ॿार वेठा हुजनि स्कूल खां मोकल हुजे सभई भली करिया हुजो चाक चङा भला हुजो तालीम में अॻु भरा हुजो न वाह वाह शाबास 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 सो अव्हां जे लाइ वरी जेको हुजे गानो अहिड़ो भलो हुजे नारे जी मच्छी झींगो सो इहो तो नारे जी मच्छी झींगो इहो ॾिसंदा हुजो नानो छा खाईंदो सीरो सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं हुजनि उहे बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कयूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जीत रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं जेके बि असांजी जेको आहे बिरादरी वारा हुजनि जा जिते जिते बि रहंदा हुजनि उन्हनि सभिनीनि खे दीवालीअ जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं हीअ जेके सुहिणा रंग हुजनि ऐं इहे ख़ुशियूं बि इन्हनि रंगनि में थींदियूं हा मेराटी जा जेके रंग हुजनि उहे इंड लठी रंग हुजनि ऐं हीअ जेके ॾियारीअ जूं जेके ख़ुशियूं हुजनि हीअ जेके शुभकामनाऊं सभिनी खे हुजनि ऐं जिते जिते असांजा ॿाहिरि हुजनि उन्हनि सभिनी खे ऐं हीअ त्योहार ॾाढे सुहिणे नमूने मल्हाईंदा हुजनि ऐं असां जेको हुजे हर हमेशह सभिनीनि जे लाइ दुआगू हुजूं त मालिक साईं जेको हुजे उहो हर जग जहान जे अंगणनि ते ईअं ख़ुशियूं रक़्स कंदियूं हुजनि ऐं असांजी सिंध धरती जेका आहे उहा अमन शांती वारी धरती हुजे इन में रहंदड़ जेके बि हुजनि पोइ हिंदू हुजनि मुस्लिम हुजनि जेके बि हुजनि उहे सभु ख़ुशि रहंदा हुजनि हिंदू मुस्लिम जो को बि माना मसइलो न हुजे सभ खां वधीक जेको रिश्तो हुजे उहो हुजे इंसानियत जंहिंमें इंसानियत हुजे उहो ई रिश्तो हुजे इंसानियत न हुजे त पोइ सोट हुजे मथात हुजे भाउ हुजे उहो रिश्तो न हुजे इंसान ज़ात पात खां मथां हूंदी सोचींदो हुजे पर असां वटि हीअ वाह धरती जेका हुजे सुवारी सिंध हुजे हीअ जेका धरती हुजे हीअ सूफ़ियुनि दरवेशनि जी धरती हुजे हिते सभु गॾु रहंदा हुजनि तोड़े हिन मुल्क में सभु गॾु रहंदा हुजनि भाईचारे में रहंदा हुजनि सो ॾेह में परॾेह में जिते बि असांजा ॿाहिरि मौजूदु हुजनि उन्हनि खे हिन दीवाली जूं ॾियारी जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं ईअं जोत हमेशह जलंदी रहे जेके असांजूं अदियूं हुजनि भेनरूं हुजनि उन्हनि अदियुनि भेनरुनि खे बि जेको हुजे हिननि रंगनि जीअं जेके हुजनि ख़ुशियूं मुबारक हुजनि ऐं ख़ुशियुनि जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं पंहिंजे घरनि में जेके अदियूं भेनरूं लायूं ठाहींदियूं हुजनि महिमान मड़े जो आदर भाउ कंदियूं हुजनि उन्हनि अदियुनि भेनरुनि खे बि राम राधा जे तरफ़ां खोड़ सारियूं वाधायूं हुजनि सो हुन सां गॾो गॾु हो ख़ुशियुनि जे त्योहार में जेको हुजे उहे असांखे ॾिसंदा हुजनि शामिल बि कंदा हुजनि ऐं शामिल थींदा बि हुजनि ऐं मेहरान टीवी जेका हुजे उहा इंड लठी रंगनि सां हुजे त उहो सभिनी खां गॾु खणी हलण लाइ सभु रंग हुनखे पंहिंजो सम्झण जे लाइ छो हिन धरतीअ ते जेके जिन जिन जनम वरितो आहे उहे हिन धरतीअ जा आहिनि हिन मुल्क जा आहिनि त उहे हिन मुल्क लाइ बि दुआगू हिन धरतीअ लाइ बि दुआगू हुजनि ऐं पंहिंजनि माण्हुनि लाइ बि दुआगू हुजनि सो इहो रंग जेको हुजे यकीननि अव्हांखे पसंदि आयो हुजे इन्हनि रंगनि में हिननि ॾींहंनि में इहे जेको माण्हू हुजे चवंदा हुजनि त हमेशह ॿियूं दुनिया जूं कई परेशानियूं हुजनि पर हीअ त्योहार अव्हांखे उन्हनि परेशानियुनि मां कढंदा हुजनि हीअ त्योहार अव्हांखे हिक ॿिए सां जोड़णु सेखारींदा हुजनि हीअ त्योहार अव्हांखे दिलि में को ॾुख हुजे दर्द हुजे पर जॾहिं ख़ुशियुनि में माण्हू शामिल थींदो हुजे त उहे ॾुख दर्द जेके हुजनि उहे पासीरा थी वेंदा हुजनि ख़ुशियुनि में माण्हू शामिल थी वेंदो हुजे ऐं असांजी दुआ हमेशह इहा हुजे त मालिक साईं जग जहान जे जेको हुजे अंगणनि ते ख़ुशियूं रक़्स कंदियूं हुजनि ॾुखनि खां दर्दनि खां जेको हुजे असांजा माण्हू जेके हुजनि उहे पासे हुजनि बीमारियूं बड़ियूं उहे असांजी सिंध धरतीअ मां ॾुकर बीमारियूं बड़ियूं इहे सभु जेके हुजनि इहे पासे हुजनि हमेशह असांजा माण्हू जेके हुजनि सिंध धरतीअ जा मारूअड़ा सांघीअड़ा झांगीअड़ा ख़ुशि हुजनि बागो बहार हुजनि सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़ो अहिड़ो ई ॿियो ॾाढो सुहिणो गीत हुजे ऐं इन गीत खे अव्हां ॾिसंदा बि हुजो ऐं इंजॉय बि कंदा हुजो वापसि ईंदा हुजो त अञा खोड़ सारियूं कचहरियूं कंदा अव्हां सां कंदा हुजूं
नाज़रीन एक दफ़ा ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो साल हमेशा हमेशा लाइ जुड़िया रहंदा हुजो सो ईंदे चवनी आव वींदे चवनी वेह ईंदे चवनी आव वींदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हां मिणनी महिरबान साथियुनि खे ॾेह में हुजो परॾेह में हुजो जिते जिते हुजो अव्हां ख़ुशि हुजो सलामत हुजो ऐं हीअ जेके ॾींहं हुजनि न इन्हनि खे इन जे करे असीं बि सुहिणे नमूने गुज़ारींदा हुजूं ऐं सुठो करे गुज़ारींदा हुजूं त असांखे ख़ुशी करण जो बि हिकिड़ो अहसासु हुजे असां वटि ॾिसो न कॾहिं दुनिया जा कहिड़ा मसइला हुजनि उते माण्हुनि खां ख़ुशी बि विसरी वई हुजे ख़ुशी ऐं खरी भिटाई साईं चयो ख़ुशी ऐं खरी वई वीचारनि विसरी सो जेके सॼो ॾींहुं आणीनि चाढ़ीनि तकलीफ़ में हुजनि ऐं उन्हनि खां ख़ुशी बि विसरी वेंदी हुजे उन्हनि लाइ ईदूं बि जहिड़ियूं बेमाना थी पवंदियूं हुजनि पर इहो अव्हांजो कमु हुजे उन्हनि खे ख़ुशी ॾियणु ख़ुशीअ में शामिलु करणु ख़ुशीअ में उन्हनि खे शरीक करणु जे पंहिंजा हुजनि उन्हनि खे अव्हां शरीक कंदा हुजो ईअं ॿियनि खे पंहिंजनि ख़ुशियुनि में शरीक कंदा हुजो त इहो हिकिड़ो मेल मुलाक़ात रूह रिझाइण जो इहो वॾे खां वॾो अफ़ज़ल कमु इहो हुजे हा पोइ इन करे भिटाई चयो त उहो को ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे सो उहो ॿियो फहम इहो हुजे त माण्हू दिलियूं खटींदो हुजे ऐं ॿियनि खे जेके कंहिंजी दिल आज़ारी न कंदो हुजे जेकॾहिं को अव्हां खां नाराज़ हुजे त अव्हां जेको हुजे उनखे गिराटी पाईंदा हुजो ऐं उन खां माफ़ी वठंदा हुजो इहो न सोचींदा हुजो त माना मां हिन खां माफ़ी वठंदो हुजां त मां घटि थींदो हुजां पर न हलो फोन कॉल वई हुजे त मालिक साईं वटि जेको हुजे अव्हांजो मान मर्तबो अञा बि जेको हुजे मथां थींदो हुजे दरगुज़र करणु सिखंदा हुजो दरगुज़र करणु सिखंदा हुजो तॾहिं रिश्ता बि मज़बूत थींदा हुजनि जॾहिं अव्हां वटि दरगुज़र हुजे पोइ अव्हांजे घर जा रिश्ता मज़बूत थींदा हुजनि पोइ पाड़ेसरी जेके हुजनि उहे मज़बूत जेको हुजे भाउ सां न ठहंदो हुजे उहो इन जे करे सां न ठहंदो हुजे पोइ जेको हुजे अव्हांजा रिश्ता पोइ इहे जेके हुजनि रूह जा रिश्ता जा रत जा रिश्ता इहे सभु अधूरा हुजनि पोइ इहो इन करे त पोइ अनाज जी गंढ जेको माण्हू पाण सां ॿधियो वतंदो हुजे न उहा अनाज जी गंढ माण्हू खोलींदो ई न हुजे त माण्हू कीअं ख़ुशि थींदो हुजे कीअं रिश्ता थींदा हुजनि सो अना खे छॾे करे माण्हू जया ॻाल्हि थी उहा उते ख़तम ज़िंदगी नई नवां कम वरी बि जेको हुजे हिकु थी पवंदा हुजो त अव्हांजी ज़िंदगी जेका हुजे अञा बि वधी पवंदी हुजे दुख दर्दनि खां अव्हां आज़ादु थींदा हुजो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े अहिड़े ॿिए सुहिणे गीत ॾांहुं हलंदा हुजूं सो ही ॾींहं जेके ख़ुशीअ जा हुजनि इन में जेको हुमेरा चना जो आवाज़ु हुजे ॾाढो सुहिणो आवाज़ु हुजे सो इन खे ॾिसंदा हुजो गीत खे सभिनी लाइ हुजे उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे भिटाई साईं चयो त सही जोबन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया सही जोबन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआ रहन न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियोवण जारो ओहरे सो जेके बि परदेसी हुजनि उन्हनि खे घर जा भाती सारींदा हुजनि ऐं परदेस जो जेको कमु हुजे इहो बि ॾाढो ॾुखियो हुजे पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां था अदा मां शहदाद कोट ज़िलो कंबर शहदाद कोट छा हाल हुजे अदा नालो पंहिंजो ॿुधाईंदा हुजो अदा नालो मोहम्मद यूनुस चांडियो मोहम्मद यूनुस चांडियो ॿियो ख़ैर हुजे चांडियो साहिबु ठीकु चङा भला हुजो दुआ हुजे तव्हां ख़ुशि आहियो इहे मोहबतूं अव्हां जूं साईं असां बिल्कुलु ठीकु ठाक लॻा पिया हुजूं अव्हां सभिनी जो साथ हुजे दुनिया तो ही जेको ही आवाज़ वेंदो जे मेरा तो ही ॾिसंदा हुजनि असां सभिनी जा तव्हां फोन कॉल ते शामिल थींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांखे प्रोग्राम खे सुठे नमूने सां ॾिसंदा पर तव्हां असां उत्तर सिंध खे तवजो घटि था ॾियो ऐं अपर सिंध खे तव्हां असां उत्तर सिंध वारनि खे तव्हां जेको आहे अहमियत कोन था ॾियो उहो अलाए कहिड़े
उहो कहिड़े हवाले सां? असां हमेशह तव्हांजा प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। या नबी साहिबु ऐं सरवार जेको आहे असांजो साईं गुलाम नबी साहिबु मोराई साहिबु इन सभिनी जी असां जेको आहे तारीफ़ कंदा आहियूं। इन करे त तव्हांजे मेहरान टीवी जेको आहे तमामु सुठो चैनल आहे ऐं सुठे नमूने सां जेको आहे डील करे मज़ो न आहे। अदा इहो उन हवाले सां कहिड़े हवाले सां तव्हां चवंदा हुजो त असां त सॼी सिंध खे पंहिंजे हीअं सां हंडाईंदा हुजो? भई न, असां शहजादकोट ईअं सम्झो बलोचिस्तान जी सरहद जी पट्टी आहे। असांजे लाइ बलोचिस्तान वारियूं अखियूं बि साॻियूं उहे बि असांजा ॿाहिरि हुजनि उहे त वधि खां वधि असां सां शामिलु थींदा हुजनि। त असां ईअं सम्झो त बलोचिस्तान ऐं सिंध जे संग ते असांजो शहजादकोट कमर शहजादकोट आहे। असां त सम्झो त जहिड़ो अवां गॾु हुजो असां सां, असांखे इहो कॾहिं सोचियो बि न हुजे ऐं इहो फ़र्क़ु बि न सम्झियो हुजे असां। हा त असांखे तव्हांखे इहो अर्ज़ु कयोसीं त असांखे जेको आहे सो मुमताज़ लाशारी हो तव्हां महिरबानी करे कलाम ॿुधो। अॻे बि तव्हांखे चयोसीं। कल्ह त हलायो हुजे, कल्ह बि तव्हां फोन कई हुजे अमड़ जी जल ज़ोर आयो, कल्ह त हलायो हुजे। तव्हांजी फरमाइश त हलाई हुजे न दादा। उहो साईं असां वटि लाइट जो मसइलो 11:30 लाइट हली वई। असांखे 11:30 तव्हांजो प्रोग्राम बिजली हली वई प्रोग्राम ॾिसणो कोन। हाणे तव्हांखे जेके लॻे महिरबानी करे असांखे हाणे जेको 11:30 लाइट हली वई आहे। इहो कल्ह असां तव्हांजे नाले सां पूरो इहो हलायो हुजे रिश्ता ॿिया बि घणा पर अमर जी जल ज़ोरा। वरी इहो प्रोग्राम राति जो बि 1 खां 3 बजे ताईं हलंदो हुजे, वरी राति जो बि अवां ॾिसंदा हुजे। वरी मोबाइल में बि हुजे अदा राति जो 1 खां 3 बजे ताईं हाओ भा इहो हलंदो हुजे। वर मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उते बि मोबाइल में। हा असां छा आहे त असां 11:30 हलियो हूंदो पर 11:30 बजे लाइट हली वेंदी आहे मंझंदि जो, या वरी थींदी आहे 11:45 बजे। बसि उनजे करे असां प्रोग्राम तव्हां ॾिसी न सघियासीं। महिरबानी करे असांखे प्रोग्राम ॾेखारियो। इहे सिरूं वठी रखे छॾींदा हुजो जो लाइट जो इहो हुजे भई न। बसि तव्हां महिरबानी करे इहो तव्हांजे ज़हन ते हुजे, जीअं तव्हांखे टाइम लॻे त महिरबानी करे इहो असांखे इहो ॿुधायो। ज़रूरु ज़रूरु मोहबतूं तव्हांजूं कलाम असां कल्ह हलायो। मूं चयो हाणे ओभर ऐं ओलह ॾखण ऐं उत्तर असांजे लाइ सभु असां त सभिनी खे काका हुजे। कल्ह तुंहिंजी ॻाल्हि खे असां दुनिया ताईं असां चयोसीं वाह वाह काके ॻाल्हि अहिड़ी कई जो वञी थिया हुजनि ख़ैर। पर माण्हू पंहिंजे सां ॾुख वंडींदो। हा न न ज़रूरु हुजे पर लाइट जो ॾुख असां कंहिंसां वंडींदा? लाइट जो त पोइ पाण मजबूर हुजूं। असां पाण वाहियो हाणे त दौर अहिड़ो अची वियो बैटरीअ ते हणी छॾियो अवां पिया ॾिसंदा हुजो। हाणे त परेशानी न हुजे, बसि लोकड़ ख़र्च कंदा हुजो, लेट ई लेट हुजे, न कंहिंजी टेकणी न मेकणी, बसि पंहिंजी ॿारींदा हुजो। बसि इहो हुजे हाणे पंहिंजी ॿारींदा हुजो, पंहिंजी महिनत पंहिंजी मज़दूरी पंहिंजी ॿारींदा हुजो। माना आसरो न हुजे, लाइट जो आसरो न, बैटरी लॻी पिया बैटरी न त मथे सिरूं वॾियूं वठी रखे छॾियो। इहो जेका सिर वॾी वठी कोन रखनि हल अकुल त दरज जहिड़ी जेका हुजे अकुल करे तूं वरी सिर रखो सिर रखण काकरी पवे को छित कंहिंजी जॾी हुजे कमंदी हुजे हिन विच में हाणे छॾियो पोइ हिते बल्ब पियो हलंदो हिकिड़ी त तूं बि वठंदो हुजे, तूं बि खीसे मां निभाग कढ निभाग। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? इरफान अली थेबो तालके साले पदका कीअं आयो? रमू राधा ठीकु आहियो? सभु ख़ैर, तव्हां ठीकु हुजो, चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो जहिड़ो कीअं हुजे, ख़ुशि हुजे? असांजो लॻो पियो हुजे, इहो खिलणो त न हुजे। हा इहो खिलणो हुजे पर असांजो जहिड़ो अॼु मोहबतुनि में शामिल हुजे। हा बिल्कुलु, तव्हांजो सदाईं जेको जहिड़ो हूंदो आहे उहो मोहबतुनि में शामिल हूंदो आहे, पर तव्हांजी जेको जहिड़ो आहे न असांखे ॾाढो वणंदो आहे।
तव्हांखे वरी असांजो जहिड़ो वणंदो हुजे, असांखे वरी जहिड़ा ई न वणंदा हुजनि। न असांखे ॿियनि जा जहिड़ा न वणंदा आहिनि, लेकिन तव्हांजो जहिड़ो वणंदो आहे। असांजो जहिड़ो वणंदो हुजे यदा। हा बिल्कुलु, छो तव्हांजो मोहबत वारो जहिड़ो आहे न हिनजे करे। पोइ माना असां मोहबत करो न रुगो जहिड़ो हुजे। हा तव्हांजो जहिड़ो जेको आहे न उहो मोहबत वारो जहिड़ो आहे। हा इहा ॻाल्हि कंदो कर न, जहिड़े में मोहबत हुजे। बाबा हो चवंदा हुजनि जहिड़ो रामले जे घर आवांगे छा। बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो लॻी रहियो आहे ऐं माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम असां शौक़ सां ॾिसंदा आहियूं। प्रोग्राम सॼो ॾिठो हुजे, हाणे शामिल थिया हुजो? बस हाणे शामिल थिया आहियूं। प्रोग्राम ॾिठो हुजे या काॾे जे कमकार सांगे किथे ॿाहिरि विया हुजो? बस ॾिठो न आहे प्रोग्राम, बसि ईअं तव्हांजी मोहबत में असां शामिल थिया आहियूं। शामिल थियो जी? हा भई ईअं चवंदा इहा बि तव्हांजी मोहबत हुजे। हा असां सोचियो बि तव्हां प्रोग्राम कंदा हूंदव, जेकर कॉल करे तव्हां खां कुझु कचहरी करे वठो त ॾाढो सुठो लॻंदो तव्हांखे बि असांखे बि। वाह 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 वाह, इहे मोहबतूं अवांजूं साल ईअं जुड़िया हुजो, घोटकी वारनि सभिनी खे ॾियारी जूं मुबारकूं ॾेई छॾींदा हुजो। घोटकी त साईं तालको साले पर ज़िलो सखर। हा हो हिननि सभिनी खे ॾांहुं असांजे ॿारनि खे जेको हुजे ॾियारीअ जूं मुबारकूं ॾेई छॾींदा हुजो। हा ख़ैर मुबारक सभिनी ॾिसण वारनि खे ॾियारी जूं मुबारकूं हुजनि। ऐं ॿियो इहो अवां इहो मेहरान टीवी ॾिसंदा हुजो त नई इहा फ्रीक्वेंसी आई हुजे या डिस में लॻाईंदा हुजो त मेहरान टीवी खे पोइ बाक़ाइदे ॾिसंदा हुजो। हा बिल्कुलु, बसि असां इहा शिकायत कई आहे, नई फ्रीक्वेंसी लॻाई आहे, राति जो नचरिया त अचे थी, ॾींहं जो नथी अचे। इहो मतिलबु इंशाअल्लाह हल थी वेंदो। थोरो इहो डिस जो थोरो हीअं करे मुंहुं वांगुरु थोरो हीअं डिस खे हीअं फेराईंदव, वरी थोरो हीअं फेराईंदव त सही थी वेंदी हुजे। हा ॾिसीअ जी सेवा आहे, बसि हाणे शिकायत कई आहे, इंशाअल्लाह मसालो हल थी वेंदो जेको आहे। बसि पोइ पुछी वठां न त असां हर वक़्तु हिते वेठा हुजूं, जेके फोन ते हिदायतकार वेठो हुजे हुन सां सॼो राब्तो कंदा हुजो। हाणे बि हुन हिदायतकार सां राब्तो कयोसीं, पोइ उन ते तव्हांजी प्रोग्राम में कॉल शामिल थिया। मूंखे ठीकु आहे, प्रोग्राम ॾिठो न आहे, तव्हां भले शामिल थियो कॉल, जेका तव्हां रघुवादा सां कचहरी थी पवंदी हुनखे पोइ ॿुधाए त तव्हांजी नशरियात थोरो फॉल्ट आहे, असां चेक कयूं था। मेरा पटी बि हलंदी हुजे या उन में किथे बि ॾिसी वठंदा हुजो, साफ़ हिन खां दोस्त सभिनि खां ॾिसी वठंदा हुजो, पुछी वठंदा हुजो त फ्रीक्वेंसी लॻाए नए रंगनि में शामिल थींदा हुजो। बिल्कुलु फ्रीक्वेंसी असांखे मिली वई आहे, वीएम फ्रीक्वेंसी आहे मेहरान टीवी जी, ऐं राति जो असां वटि नशरियात ईंदी आहे, सिर्फ़ु ॾींहं जो नथी अचे। बसि पोइ थोरो इहो खारे घेरा होॾां घुमाईंदा हुजो। सही, वॾी महिरबानी, लख सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि तव्हांजा, मोहबतूं हुजनि तव्हांजूं। अॼु असांखे रामराधा में जिन जिन बि फोन कॉल कई हुजे ऐं पंहिंजा जेको हुजनि वीचार ज़ाहिर कया हुजनि, असां सां कचारूं करूं हुजनि, हर छंछरु या अचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं असां सां फोन ते राब्तो जोड़े रखंदा हुजनि, उन्हनि सभिनीनि जा कुर्ब हुजनि। सो इहे अवांजूं मोहबतूं हुजनि। हिननि ॾींहंनि में जेके जिते बि कॉलर वेठा हुजनि, फोन कॉलर जेके बि ॾेह में परॾेह में सभु वेठा हुजनि, शरीक थिया। कल्ह जी अधे फोन कई हुजे, गिलगित बल्तिस्तान मां फोन कई हुजेसि, मूंखे सुठो लॻो हुजे। ऐं अॼु जीअं काके चयो हुजे त असां बलोचिस्तान जे सफ़ा भित ते वेठा हुजूं, सो लॻो वेठा हुजूं, सो इहा असांखे त ख़ुशी थींदी हुजे। दुबई मां, सऊदी मां, जितां जितां मां, सॼी सिंध मां फोन कॉल कंदा हुजो त इहा असांजे लाइ त ख़ुशी हुजे। ऐं जेके थर में असांजा भाइर भेनरूं वेठियूं हुजनि, उन्हनि सभिनी खे बि ॾियारी जूं लख लख वाधायूं हुजनि। सो हीअ मुंद अहिड़ी भली हुजे जिते मोर बि रक़स कंदा हुजनि। हाणे त फसल बि थींदा हुजनि, चारा बि हुजनि, ऐं हिन वारे त थर जा माण्हू ॾाढा ख़ुशि हुजनि। आउं ॾिसां सोशल मीडिया ते हू बि बिलाड़ो खेॾनि, ॿियूं रांदियूं खेॾनि, ऐं ॾाढो उठ जी सवारी कंदा हुजनि, घोड़नि जी सवारी कंदा हुजनि, शौक़ीन चौरा ठाहींदा हुजनि, ॾाढा रंगीन। माना हाणे हुननि वटि इहा ख़ुशहाली हुजे। घर खे सुठो करणु, नओं ठाहिणु, माना इहा ख़ुशहाली जी निशानी हुजे। शादियूं मुरादियूं, हा शादियूं मुरादियूं, मेला मलाखड़ा, पोइ इहे सभु जेके ख़ुशहाली जी निशानी इहे ख़ुशहालीअ जी निशानी हुजे। ऐं जॾहिं इहे ख़ुशहाली न हुजे त पोइ मेले वारा बि चवंदा आहिनि त हिन वारे मेले में मज़ो न हुजे। सो इहे तॾहिं थींदो हुजे जॾहिं इहे ख़ुशहाली न हुजे। पर इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे त सॼी सिंध जेका हुजे हींअर साई हुजे, ऐं माण्हुनि में जे मुख ते जेका हुजे उहा मुस्कुराहट हुजे। हलो अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम बाबा, केरु कहिड़े शहर खां? अदा मां पुनाल हुसैन मां पियो ॻाल्हायां, घोटी शहर खां। ॿियो छा हाल हुजे अदा, ठीकु हुजो?
ख़ैर लॻे पियो दुआ तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो अदा? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे, तव्हां ठीकु हुजो? हा असां बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं प्यारा साईं। पंहिंजो नंढड़ो तारफ़ वरी कराईंदो हुजे भाउ। अदा मां पूनल हुसैन मां पियो ॻाल्हायां घोटकी शहर खां। ॿियो छा हाल हुजे, ठीकु हुजां? हा अदा ख़ैर लॻो पियो, दुआ आहे तव्हां भाइरनि जी। वक़्तु कीअं पास थींदो हुजे? माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾिसी ॾाढो प्यारो लॻंदो आहे, असांखे ख़ुशी थींदी आहे, टाइम सुकून सां गुज़री वञे थो। वाह वाह, इहो प्रोग्राम ॾिसंदे तव्हांजो वक़्तु भलो गुज़री वेंदो हुजे। घोटकी जा पेड़ा, घोटकी जी मुंद, घोटकी जी मौसम कीअं हुजे? हाणे माशाल्लाह तमामु मौसम प्यारी आहे हाणे अदा। वाह वाह, मौसम प्यारी हुजे, घोटकी जा माण्हू बि ॾाढा प्यारा हुजनि। ऐं अॼुकल्ह वरी ॾियारी जूं ख़ुशियूं जेके दीवालीअ जूं ख़ुशियूं हुजनि त घोटकी में वधीक रंग थींदा हुजनि। बिल्कुलु तव्हां अचो न पोइ शामिल थियो अची न अदा साईं, तव्हांखे घोटकी जा पेड़ा खाईंदुसि तव्हांखे। असां हितां खां सभु इहो शामिल त लॻा पिया हुजूं, सरी गॾु त बीठा हुजूं घर में। जी जी अवां खिलिया हुजो त अहिड़ा ॿ टे पखी जेके हुजनि उहे उॾामिया हुजनि। अच्छा अच्छा जी जी अदा। हा माना इहा ख़ुशीअ जी निशानी हुजे। सो जी आदि तारे आदि ख़ुशिया भेण। हा हा उहा बि ठीकु। ख़ैर लॻो पियो हुजे, तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे, तव्हां सभु ठीकु हुजो? हा आदि ख़ैर दुआ अल्हम्दुलिल्लाह असां ठीकु लॻा पिया, तव्हां ख़ुशि हो भेण? ख़ैर ख़ैर दुआऊं लॻी पयूं हुजनि, बसि ईअं खिलंदा रहंदा हुजो। बसि असां कॾहिं दिलि चवंदी आहे ख़ुशी सां तव्हांजो प्रोग्राम ॾिसी वरी तव्हांजी कार कंदा अची भेण सां ॻाल्हायूं। वाह 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 वाह, इहे मोहबतूं क़ाइम वॾी हुजनि। महिरबानी हुजनि, इहे कुर्ब हुजनि तव्हांजा। साल जी अदी हिकिड़ो कोई सॉन्ग ॿुधायो अहमद मुगल जो। ज़रूरु, अहमद मुगल जो कलाम हलाए छॾियो हुजे, तव्हां शायदि न ॾिठो हुजे, हाणे शामिल थिया हुजो। वॾी महिरबानी, लख थोरा कलाम त असां सवेर को हलाए छॾिया हुजनि, रंग सां शरीक कया हुजनि, शामिल हाणे कया वरी हुजनि। जेको हुजे वक़्तु बि जेको हुजे अॻिते हलंदो हुजे। हा हा मोकिलाणे ॾांहुं जो हा हलंदो हुजे। हाणे तूं को हींअर को हली को देगड़ी बेगड़ीअ खे तव ॾींदी हुजे, चास कंदी हुजे, तूं बि खीसे में थोरो हथ विझंदो हुजे। हा अॼु खीसे में ॿार होई तुंहिंजे खीसे में जेको हुजे न सुञ वाका करे। सो अॼु कोई तिरनि वारा इहा लाई ठाहींदी हुजे, ॾींदो तिरनि हुजे वारी। ॿ टे ॾोकड़ हीअ त परे कंदो हुजे, विच में हथी वारो रखो वेठो हुजे। सो लेखो कंदा हुजूं तूं सभु जे अॻियां माना सही लेखो छा करूं? हिसाब जमानो बि ॾिसे जनानी खणी न हुजनि कढंदो हुजे। जनानी उहो चवंदा माई का सफ़ा फ़क़ीरियाणी पोइ हुजे। बसि तो बि खाधा हुजनि लॾूं तिरनि जा। अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ ते पुॻो हुजे। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामो इरादा सिर्फ़ मेरान टीवी ते अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजनि। सॾ में सॾ हुजे, राम इरादा ऐं मेरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि। जाॾे पेर हुजे, साॾे ख़ैर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद, जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ जी ॿोली धणीअ जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सन सलामत हुजे, असांखे इजाज़त ॾींदा हुजो, वरी अवां सां गॾु हुजूं। पर हा वेंदे वेंदे ममता लासारी जो गीत हुजे, हिन काके जे नाले हुजे, तुंहिंजे कावड़ में आ कुर्ब घणो, तुंहिंजो प्यार अलाए छा हुजे, प्यार कंदा हुजो, कावड़ बेड़ी कंदा हुजो जो हुन में कुर्ब हुजे। ऐं हा हुन सां गॾो गॾु सभिनी असांजे भाइरनि खे ॾियारी जूं दीवाली जूं शुभकामनाऊं हुजनि, लख लख वाधायूं हुजनि, जुग जुग जीअंदा हुजो, जोत ईअं जलाईंदा हुजो।